हेलो दोस्तों, मां चिड़ियाघर जी सार संभाल कंदो आहियां ऐं अॼु मां पंहिंजे मकाओ पैरट जे लाइ ज़ैतून वठणु मार्केट आयो आहियां। तव्हां बि मूंसां गॾु हलो। मूं वटि 6 मकाओ पैरट आहिनि। इहे सभई गॾिजी खाईंदा आहिनि। जेकॾहिं हिकु हफ़्ते में मकाओ पैरट 32.34 किलो ज़ैतून खाईंदा आहिनि त हिकु मकाओ पैरट केतिरा ज़ैतून खाईंदो हूंदो? If 6 macaw parrots eat 32.34 kilo guava in a week, then how much guava does one macaw parrot eats? अचो 32.34 खे डिवाइड करे ॾिसूं था। पहिरियां 2 डिजिट मिली करे 32 ठाहिनि था। असांखे इहो ॾिसणो आहे त छा 6 टेबल में 32 अचे थो। 6 ज़रब 5 थींदो 30। त असां हिन सां ई हल कंदासीं। 32 मां 30 माइनस कयो त 2 बचिया। तव्हांखे यादि आहे न लॉन्ग डिवीजन में असां छा कयो हुयो? बिल्कुलु अहिड़ी तरह सां हल कंदा वेंदासीं, पर डेसिमल खे मथे जवाब जी जॻह ते लिखंदासीं। हाणे 3 खे हेठि खणी ईंदासीं ऐं नंबर थी वेंदो 23। हाणे 6 ज़रब 3 त जवाबु ईंदो 18। हाणे 18 खे 23 मां माइनस कयो त जवाबु आयो 5। अॻियां डिजिट 4 खे हेठि कयोसीं त थियो 54। 6 ज़रब 9 जवाबु आयो 54। 54 माइनस 54 जवाबु 0 ऐं ही हल थी वियो। बिल्कुलु सही। मुंहिंजो हिकु पैरट हफ़्ते में 5.39 किलो ज़ैतून खाईंदो आहे। इन करे हू एतिरा एक्टिव रहंदा आहिनि। ठीक थियो, पैरट जा ज़ैतून त अची विया। हाणे ॿियो कहिड़ो कमु बाक़ी आहे? हा, यादि आयो, कुझु जानवरनि जे पिंजरनि जा नेम टैग बि त ख़राबु थी विया आहिनि। उहे बि त वठणा आहिनि, पर हाणे त मूं वटि सिर्फ़ु 96.20 रुपया आहिनि ऐं हिकु टैग 4 रुपयनि जो आहे। त हाणे मां केतिरा टैग ख़रीद करे सघां थो? छा तव्हां ॿुधाए सघो था? इफ वन नेम टैग कॉस्ट 4 rupees, how many name tags can I buy in rupees 96.20? त मुंहिंजो जवाबु आयो 24.05, यानी मां 24 टैग्स ख़रीद करे सघां थो। ॿारहों, छा तव्हां मुंहिंजे चिड़ियाघर जी रोज़मर्रा जे कमनि में मुंहिंजी मदद कंदो? हिन सवालनि खे हल करियो। Sugar cane for elephants cost 108.1 for 5 meals. How much does it cost for 1 meal? New fence of a park is 50.52 meter long. It has 4 equal sides. What is the length of one side of the park?